पुछो वनी बेवफा खां तुझी केड़ी फरमाश न पूरी कय में। पुछो वनी बेवफा खां तुझी केड़ी फरमाश न पूरी कय में। छजा लखन जा मूं लखन लुटाए मूं त कयो कदे लेखो ही नाहे। आया हाज़िर मार हाल में मूं त कोन छॾियो कंहिं ॻाल्हि मूं त कोन छॾियो कंहिं ॻाल्हि में कोन छॾियो कंहिं ॻाल्हि में मूं त कोन छॾियो कंहिं ॻाल्हि में। पाथे खां पोइ फतकण कहिड़ो मोहबत में मजबूर आहियां। खुशखबरी असां वटि शादी मंगणी तोहर सालगिरह ऐं ॿियनि ख़ुशियुनि जे मौक़े ते पंहिंजे मिटनि माइटनि ऐं दोस्तनि अज़ीज़नि जे नाले सां सहरा लाॾा असां खां ठहिरायो। सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में उन सां गॾोगॾु नात हमद नुहा ऐं कलामनि जी बहितरीन रिज़ल्ट सां रिकॉर्डिंग भी कई वेंदी आहे। वधीक राब्ते लाइ बशीर अहमद मोबाइल नंबर 0334217614। एड्रेस मीरपुर ख़ास हैदराबाद। अरे फाटे खां पोइ फतकण कहिड़ो मोहबत में मजबूर आहियां। दिल निभागी थी हुनखे चाहे मूं त कयो कॾहिं लेखो ई नाहे। आया हाज़िर मार हाल में मूं त कोन छॾियो कंहिं ॻाल्हि मूं त कोन छॾियो कंहिं ॻाल्हि में कोन छॾियो कंहिं ॻाल्हि में मूं त कोन छॾियो कंहिं ॻाल्हि में। राशिद कुंडानी आज छा पियो चए लाता आबद कुंडानी पंजाब टीह ज़ोर। अरे लाता आबद कुंडानी पंजाब टीह ज़ोर। मुझो कदर हुन कोन कयो मूं त कॾहिं बि न लेखो कयो। आया हुन जो मार हाल में कोन छॾियो कंहिं ॻाल्हि मूं त कोन छॾियो कंहिं ॻाल्हि में कोन छॾियो कंहिं ॻाल्हि में मूं त कोन छॾियो कंहिं ॻाल्हि में। यारी त मुंहिंजी हुन सां आहे मूं त कयो कॾहिं लेखो ई नाहे। आया हुन जो मार हाल में मूं त कोन छॾियो कंहिं ॻाल्हि मूं त कोन छॾियो कंहिं ॻाल्हि में कोन छॾियो कंहिं ॻाल्हि में मूं त कोन छॾियो कंहिं